ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 15/11/2025। अॼु मिठा मिठा बाप दर चवनि था मीठे मीठे ॿार पंहिंजे कैरेक्टर सुधारण लाइ यादि जी यात्रा में रहणो आहे। बाप जी यादि ई तव्हांखे सदा सौभाग्यशाली ठाहींदी। बाप जी यादि ई तव्हांखे सदा सौभाग्यशाली ठाहींदी। प्रश्न: अवस्था जी परख के समय थींदी आहे? सुठी अवस्था कंहिंखे चइबी आहे? अवस्था जी परख बीमारी जे समय थींदी आहे। बीमारी में बि ख़ुशी रहे ऐं ख़ुशि मिज़ाज चहिरे सां सभिनि खे बाप जी यादि दिलाईंदा रहो, इहे ई सुठी अवस्था आहे। अगरि ख़ुदि रोईंदा उदास थींदा त ॿिए खे ख़ुशि मिज़ाज कीअं ठाहींदा? कुझु बि थी वञे, असांखे कॾहिं रोइणो न आहे। ओम शांति। 2 अक्षर ॻाल्हि आहिनि, दुर्भाग्यशाली ऐं सौभाग्यशाली। सौभाग्य हलंदो आहे, सौभाग्य हली वेंदो आहे त दुर्भाग्य चईंदासीं। स्त्री जो पति मरी वेंदो त उहो बि दुर्भाग्य चइबो। अकेली थी वेंदी आहे न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां सदा जे लाइ सौभाग्यशाली ठहींदा आहियूं। हुते दुख जी ॻाल्हि न आहे, मृत्यु जो नाम न हूंदो आहे, विधवा नाम ई न हूंदो आहे। विधवा खे दुख थींदो आहे, रोईंदी रहंदी आहे। भल साधु संत आहिनि, ईअं न कि उन्हनि खे कोई दुख न आहे। कोई पागल थी वेंदा आहिनि, बीमार रोगी बि थी वेंदा आहिनि। इहा आहे ई रोगियुनि जी दुनिया, सत्य ॻाए निरोगियुनि जी दुनिया। तव्हां भारत सम्झंदा आहियो, असां भारत खे वरी खां श्रीमत ते निरोगी ठाहींदा आहियूं। हिन समय मनुष्य जा कैरेक्टर्स ॾाढा ख़राबु आहिनि। हिन समय मनुष्य जा कैरेक्टर्स ॾाढा ख़राबु आहिनि। हाणे कैरेक्टर सुधारण जी बि ज़रूरु डिपार्टमेंट हूंदी न। स्कूल में बि स्टूडेंट्स जो रजिस्टर रखिबो आहे, उन्हनि जे कैरेक्टर्स जो पतो चलंदो आहे। हिन करे बाबा बि रजिस्टर रखवायो हुई। स्कूल में बि स्टूडेंट्स जो रजिस्टर रखिबो आहे, उन्हनि जा कैरेक्टर्स जो पतो लॻंदो आहे उन रजिस्टर सां। हिन करे बाबा बि रजिस्टर रखवायो हुई। हर हिकु पंहिंजो रजिस्टर रखे कैरेक्टर ॾिसणो आहे कि असां कोई भूल त न कंदा आहियूं न। पहिरीं ॻाल्हि त बाप खे यादि करिणो आहे, उन्हनि सां ई तव्हांजा कैरेक्टर सुधरंदा आहिनि। आयु बि वॾी थींदी आहे हिक जी ई यादि सां। असांजा पाप बि धुलिजी वेंदा आहिनि, कैरेक्टर्स बि सुधरंदा आहिनि, आयु बि वॾी थी वेंदी आहे। इहा त आहे ज्ञान रतन। यादि खे रतन न चईंदासीं, यादि सां ई तव्हांजा कैरेक्टर सुधरंदा आहिनि, है न। इहा 84 जन्मनि जो चक्कर तव्हांजे सवाइ ॿियो कोई सम्झाए न सघे। हिन ते ई सम्झाइणो आहे विष्णु ऐं ब्रह्मा। शंकर जा त कैरेक्टर्स न चईंदासीं। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो ब्रह्मा ऐं विष्णु जो आपस में छा कनेक्शन आहे। विष्णु जा 2 रूप इहे लक्ष्मी नारायण, उहे ई पोइ 84 जन्म वठंदा आहिनि। 84 जन्मनि में आपे ई पूज्य आपे ई पुजारी ठहींदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा त ज़रूरु हिते ई खपे न। साधारण तन खपे, ॾाढो करे इन्हनि में ई मूंझंदा आहिनि। ब्रह्मा त आहे ई पतित पावन बाप जो रथ, है न। साधारण तन त खपे, ॾाढा करे हिन में ई मूंझंदा आहिनि। ब्रह्मा त आहे ई पतित पावन बाप जो रथ, है न। ब्रह्मा त आहे ई पतित पावन बाप जो रथ। चईंदा बि आहिनि दूर देश जो रहण वारो आयो देश पराए। पावन दुनिया ठाहिण वारो पतित पावन बाप पतित दुनिया में ई आया आहिनि। पतित दुनिया में हिकु बि पावन न थी सघंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झाइबो आहे कि 84 जन्म असां कीअं वठंदा आहियूं। कोई त वठंदा हूंदा न, जो पहिरियों ईंदा हूंदा उन्हनि जा ई 84 जन्म हूंदा। सतयुग में देवी देवता ई ईंदा आहिनि। मनुष्यनि जो जरा बि ख़्यालु न हलंदो आहे कि 84 जन्म केरु वठंदा आहिनि। सम्झ जी ॻाल्हि आहे, पुनर्जन्म त सभु मञंदा आहिनि। 84 जन्म थिया, इहा वॾी ॻाल्हि, इहे ॾाढी युक्ति सां सम्झाइणा हूंदा आहिनि
कि मनुष्य 84 जन्म कीअं वठंदा आहिनि ऐं पहिरियों वारनि जा ई हूंदा। 84 जन्म बि सभी न वठंदा आहिनि, हिकु साथ सभु थोरी ईंदा, शरीर छॾंदा ऐं शरीर छॾंदा। भॻवान वाच्य बि आहे कि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। भॻवान ई भॻवान ई वेही सम्झाईंदा आहिनि, तव्हां आत्मा जो 84 जन्म वठंदा आहियो। इहा 84 जी कहानी बाप तव्हां ॿारनि खे वेही ॿुधाईंदा आहिनि। इहे बि हिकु पढ़ाई आहे। 84 जो चकर त ॼाणणु ॾाढो सहज आहे। ॿिए धर्म वारा हिन ॻाल्हियुनि खे सम्झंदा न। तव्हां में बि कोई सभी 84 जन्म न वठंदा आहिनि, है न। सभिनि जा 84 जन्म हुजनि त सभु इकठा ई अची वञनि, इहे बि न थींदो आहे न। सॼो मदार पढ़ाई ते आहे, यादि ते आहे। हुन में बि नंबर 1 आहे यादि। डिफ़िकल्ट सब्जेक्ट ते मार्क्स जास्ती मिलंदा आहिनि न, है न। उन्हनि जो प्रभाव बि जास्ती थींदो आहे। उत्तम मध्यम कनिष्ठ सब्जेक्ट्स हूंदी आहे, इन में बि आहिनि 2 मुख्य। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त संपूर्ण निर्विकारी ठही वेंदा ऐं विजयमाला में पिरोइजी वेंदा। ये रेस आहे न। पहिरियों त ख़ुदि खे ॾिसणो आहे कि मां केसि ताईं धारणा कंदो आहियां, केतिरो यादि कंदो आहे, मुंहिंजा कैरेक्टर्स कीअं आहिनि। अगरि मुंहिंजे में ई रोइण जी आदत हूंदी त ॿियनि खे ख़ुशि मिज़ाज कीअं ठाहे सघंदमि। बाबा चईंदा आहिनि जो रोईंदा आहिनि सो खोईंदा आहिनि। कुझु बि थी वञे लेकिन रोइण जी दरकार न आहे। बीमारी में बि ख़ुशी सां एतिरो त चई सघंदा आहियो न, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। बीमारी में बि ख़ुशी सां, ख़ुदि बीमार हुजे त बि माण्हुनि खे चई सघे। बीमारी में ई अवस्था जी परख थींदी आहे। तकलीफ़ में थोरो कुड़कण जी आवाज़ भल निकिरंदी आहे, परंतु पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। बाप पैगाम ॾिनो ई न। पैगंबर मैसेंजर हिकु शिव बाबा ई आहे, ॿियो कोई आहे न। पैगंबर मैसेंजर हिकु शिव बाबा ई आहिनि, ॿियो कोई आहे न। बाक़ी जो बि ॿुधाईंदा आहिनि सॼी भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी जो बि ॿुधाईंदा आहिनि सॼी भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। हिन दुनिया जी जो बि चीजूं आहिनि सभु विनाशी आहिनि। हाणे तव्हांखे हुते वठी वेंदा आहिनि जिते टुट फुट न आहे। हुते त चीजूं ई अहिड़ी सुठी ठहींदियूं जो टुटण जो नाम ई न हूंदो। हिते साइंस सां केतिरी चीजूं ठहींदियूं आहिनि, है न। तव्हांखे हुते वठी वेंदा आहिनि बाबा जिते टूट फूट न आहे। हुते त चीजूं ई अहिड़ी सुठी ठहींदियूं जो टुटण जो नाम ई न आहे। हिते त ॿारनि खे, हिते त साइंस जी केतिरी चीजूं ठहींदियूं आहिनि। हुते त आहे, हिते त साइंस सां केतिरी चीजूं ठहींदियूं आहिनि न। हुते त आहे ई इहा, हुते बि त साइंस ज़रूरु हूंदी छो जो तव्हांजे लाइ ॾाढो सुख खपे न। बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे कुझु बि पतो न हुयो। भक्ति मार्ग कॾहिं खां शुरू थियो, केतिरो तव्हां दुख ॾिठो, इहे सभु ॻाल्हियूं हाणे तव्हांजी ॿुधी में आहिनि। देवताउनि खे चइबो आहे सर्वगुण संपन्न। पोइ उहे कलायूं कीअं कमु थींदियूं आहिनि। हाणे त कोई कला ई न आहे। चंद्रमा जी बि धीरे धीरे कला कमु थींदी वेंदी आहे न। त आत्माउनि में बि हाणे धीरे धीरे कला कमु थींदी। सत्युग खां तव्हां ॼाणंदा आहियो कि दुनिया बि पहिरियों नई आहे त पोइ हुते हर चीज़ सतो प्रधान फस्ट क्लास हूंदी, पोइ पुराणी थींदी, कलायूं कमु थींदियूं आहिनि। सर्वगुण संपन्न इहे लक्ष्मी नारायण आहिनि। हाणे बाप तव्हांखे सची सची सत्यनारायण जी कथा ॿुधाइनि था। हाणे आहे राति, पोइ ॾींहुं थींदो आहे। हाणे आहे राति, पोइ ॾींहुं थींदो आहे। तव्हां संपूर्ण ठहींदा आहियो त तव्हांजे लाइ पोइ सृष्टि बि अहिड़ी खपे। 5 तत्व बि सतो प्रधान 16 कला संपूर्ण ठही वेंदा आहिनि। इन करे शरीर बि तव्हांजा नेचुरल ब्यूटी हूंदी आहे। हिन करे शरीर बि तव्हांजे नेचुरल ब्यूटीफुल हूंदा आहिनि।
सतो प्रधान हूंदा आहिनि। ई सॼी दुनिया 16 कला संपूर्ण ठही वेंदी आहे। हाणे त कोई कला न आहे। जो बि वॾा वॾा माण्हू अथवा महात्मा आदि आहिनि, इहा बाप जी नॉलेज उन्हनि जी तक़दीर में ई न आहे। उन्हनि खे पंहिंजो ई घमंड आहे। ॾाढो करे आहिनि ही ग़रीबनि जी तक़दीर में। कोई चईंदा आहिनि एतिरो ऊच बाप आहे, उन्हनि खे कोई वॾो राजा अथवा पवित्र ऋषि आदि जे तन में अचिणो खपे। पवित्र हूंदा ई आहिनि सन्यासी। बाप बि सम्झाईंदा आहिनि मां कंहिंमें ईंदो आहियां, मां ईंदो ई आहियां उन्हनि में जो पूरे 84 जन्म वठंदा आहिनि, हिकु ॾींहुं बि कमु न हूंदो आहे। श्री कृष्ण पैदा थियो उन समय खां 16 कला संपूर्ण ठहिरियो। पोइ सतो रजो तमो में ईंदा आहिनि। हर चीज़ पहिरियों सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो में ईंदी आहे। सतयुग में बि ईअं थींदो आहे। ॿार सतो प्रधान पोइ वॾो थींदो, पोइ चईंदा हाणे असां ई शरीर छॾे सतो प्रधान ॿार ठहींदासीं। तव्हां ॿारनि खे एतिरो नशो न आहे, ख़ुशी जो पारो न चढ़ंदो आहे। जो सुठी महिनत कंदा आहिनि न, ख़ुशी जो पारो उन्हनि खे चढ़ंदो आहे। शिकिल बि ख़ुशनुमा रहंदी आहे। अॻियां हली तव्हांखे साक्षात्कार थींदा रहंदा। जीअं घर जे नज़दीक अची करे पहुचंदा त पोइ उहा घर बार मकान आदि यादि ईंदो आहे। इहे बि ईअं ई आहे न। पुरुषारत कंदे कंदे तव्हांजी प्रारब्ध जॾहिं नज़दीक ईंदी त पोइ तव्हांखे साक्षात्कार थींदो, है न, थींदो त पोइ तव्हांखे साक्षात्कार थींदो रहंदो। ख़ुशी बि रहंदी। जो नापास थींदा आहिनि त शर्म जे मारे डूबी मरंदा आहिनि। तव्हांखे बि बाबा ॿुधाए ॾींदा आहिनि कि कुझु पछताइणो, तव्हांखे बि बाबा ॿुधाए ॾींदा आहिनि पोइ ॾाढा पछताइणो पवंदो, है न। दुनिया में बि कोई नापास थींदा आहिनि त शर्म में डूबी वेंदा आहिनि न। ख़ुशी में रहंदा। जो नापास थींदा आहिनि त शर्म जे मारे डूबी मरंदा आहिनि। तव्हांखे बि बाबा ॿुधाए ॾींदा आहिनि पोइ ॾाढो पछताइणो पवंदो। पंहिंजे भविष्य जो साक्षात्कार कंदव, असां छा वञी ठहींदासीं। बाबा दिखलाईंदा इहे विक्रम आदि कया, पूरा पढ़िया न, ट्रेटर ठहिया, इन करे इहा सज़ा मिलंदी आहे। सभु साक्षात्कार थींदो। ईअं ई सज़ा न ॾींदा, ईअं ई पद फिक्स न थींदो। सभिनि खे साक्षात्कार थींदा, सभी एक्सेप्ट बि कंदा। बग़ैर साक्षात्कार सज़ा कीअं ॾींदासीं। कोर्ट में बि ॿुधाईंदा आहिनि न तव्हां इहे कयो, विथ प्रूफ उन्हनि खे सज़ा ॾींदा आहिनि। जेसिताईं कर्मातीत अवस्था थी वञे, जॾहिं कर्मातीत अवस्था थिए तॾहिं तेसिताईं कुझु न कुझु निशानियूं रहंदियूं, है न। आत्मा पवित्र थी वेंदी पोइ त शरीर ई छॾिणो पए, हिते रही न सघे, उहा अवस्था तव्हांखे धारण करणी आहे। हाणे तव्हां वापसि वञी पोइ नई दुनिया में अचण लाइ तयारी कंदा आहियो। तव्हांजो पुरुषार्थ ई इहो आहे कि असां जल्दी जल्दी वञूं पोइ जल्दी जल्दी अचूं, है न। जीअं ॿारनि खे खेल में दौड़ाईंदा आहिनि न, निशाने ताईं वञी करे पोइ लौटी ईंदा आहिनि। तव्हांखे बि जल्दी जल्दी वञिणो आहे पोइ पहिरें नंबर में नई दुनिया में अचिणो आहे। त तव्हांजी रेस इहा आहे। स्कूल में बि रेस कराईंदा आहिनि। तव्हांजो आहे ई प्रवृत्ति मार्ग। तव्हांजो पहिरियों पवित्र गृहस्थ धर्म हुयो, हाणे विशेष खां पोइ वाइसलेस वर्ल्ड ठहींदो आहे। इन ॻाल्हियुनि खे तव्हां सिमरन कंदा रहो त बि ॾाढी ख़ुशी रहंदी। असां ई राज्य वठंदा आहियूं पोइ असां ई गवाईंदा आहियूं। हीरो हीरोइन चईंदा आहिनि हीरे जहिड़ो जन्म वठी करे पोइ कौड़ी जहिड़ो, हीरे जहिड़ो जन्म वठी करे पोइ कौड़ी जहिड़े जन्म में ईंदा आहियूं। हाणे हीरे जहिड़े जन्म खां पोइ कौड़ी जहिड़े जन्म में ईंदा आहियूं। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां कौड़ियुनि पिछाड़ी टाइम वेस्ट न करो। हाणे बाप चईंदा आहिनि कि तव्हां कौड़ी पिछाड़ी टाइम वेस्ट न करो।
इहे चईंदा आहिनि असां बि टाइम वेस्ट कंदा हुआसीं त तव्हांखे बि चइबो आहे हाणे तव्हां मुंहिंजो ठही करे इहा रूहानी धंधो करो त झटि सभु कुझु छॾे जॾहिं ब्रह्मा बाबा पैसा कोई फेके त न ॾींदा न, पैसा त कम में ईंदा, पैसनि बग़ैर कोई मकान आदि थोरी मिली सघंदो आहे। अॻियां हली वॾा धनवान ईंदा तव्हांखे मदद ॾींदा रहंदा। हिकु ॾींहुं तव्हांखे वॾे कॉलेज यूनिवर्सिटी में बि वञी करे भाषण करिणो हूंदो की हीअ सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे। हिस्ट्री रिपीट थींदी आहे न आदि खां अंत ताईं, है न। हिस्ट्री रिपीट थींदी आहे आदि खां अंत ताईं। गोल्डन एज खां आयरन एज ताईं सृष्टि जी हिस्ट्री जोग्राफी सां ॿुधाए सघंदा आहियूं की सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे। कैरेक्टर्स जे मुताबिक़ तव्हां सम्झाए सघंदा आहियो। इन लक्ष्मी नारायण जी महिमा करो। भारत केतिरो पावन हुयो, दैवी कैरेक्टर्स हुया, हाणे त विशिष्ट कैरेक्टर आहिनि। ज़रूरु पोइ चक्र रिपीट थींदो। असां वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी ॿुधाए सघंदा आहियूं, है न। हुते वञण बि सुठा खपनि, जीअं थियोसॉफिकल सोसाइटी आहे न, हुते तव्हां भाषण करो। श्री कृष्ण त देवता हुयो, सतयुग में हुयो, पहिरियों श्री कृष्ण जो पोइ नारायण ठहींदा आहिनि। असां तव्हांखे श्री कृष्ण जे 84 जन्मनि जी कहानी ॿुधायूं, है न, जो ॿियो कोई ॿुधाए न सघंदा आहिनि। ये टॉपिक केतिरी वॾी आहे, है न, ये टॉपिक केतिरी वॾी आहे। 84 जन्मनि जी कहानी। होशियार खे भाषण करिणो खपे। हाणे तव्हांजे दिलि में ईंदो आहे असां विश्व जा मालिक ठहींदासीं, केतिरी ख़ुशी थियणी खपे। अंदरि में वेही इहे जाप जपो, पोइ तव्हांखे हिन दुनिया में कुझु फासदो ई न। हिते तव्हां ईंदा ई आहियो विश्व जो मालिक ठहिणु। परम पिता परमात्मा द्वारा विश्व त हिन दुनिया खे ई चइबो न, है न। विश्व जा मालिक असां परम पिता परमात्मा द्वारा ठहींदासीं। ब्रह्मलोक व सूक्ष्म लोक खे विश्व न चईंदासीं। बाबा चईंदा आहिनि मां विश्व जो मालिक न ठहींदो आहियां, हिन विश्व जो मालिक तव्हां ॿारनि खे ठाहींदो आहियां, है न। हिन पूरे विश्व जो मालिक तव्हां ॿारनि खे ठाहींदो आहियां। केतिरी गुह्य ॻाल्हियूं आहिनि। असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, पोइ तव्हां माया जा दास ठही वेंदा आहियो। बाबा तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, पोइ तव्हां माया जा दास ठही वेंदा आहियो। हिते जॾहिं साम्हूं वेहींदा आहिनि, विहारंदा आहियो, त बि यादि दिलाइणी आहे। आत्म अभिमानी थी वियो, बाप खे यादि करो। 5 मिंट पोइ चओ, 5 मिंट पोइ चओ। पहिरियों यादि में विहारो, पोइ चओ। तव्हांखे योग जा प्रोग्राम हलाईंदा आहियो न तव्हां, ॾाढनि जी बुद्धि ॿाहिरि हली वेंदी आहे। हिन करे 5-10 मिंट पोइ सावधान करिणो खपे। विच में पंहिंजे खे आत्मा सम्झी करे वियो। बाप खे यादि कंदा आहियो न, जो त ख़ुदि खे बि अटेंशन रहंदो आहे। बाबा इहे सभु युक्त बदिलाईंदा आहिनि। घड़ी सावधान करो। पंहिंजे खे आत्मा सम्झ शिव बाबा जी यादि में वियो त जंहिंजो बुद्धि योग भटकंदो हूंदो उहो खड़ा थी वेंदा। घड़ी इहा यादि दिलाइणो खपे। बाबा जी यादि सां ई तव्हां हुन पार हली वेंदो। ॻाईंदा बि आहिनि खिवैया नैया, ॻाईंदा बि आहिनि खिवैया नैया मुंहिंजी पार लॻायो। परंतु अर्थ त न सम्झंदा आहिनि। मुक्तिधाम में वञण जे लाइ अॼुकल्ह भक्ति कई। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त मुक्तिधाम में हली वेंदा, है न। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त मुक्तिधाम में हली वेंदा। तव्हां वेंदा ई आहियो पाप कटण लाइ, त पोइ पाप करणु थोरी खपे, है न। जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं ताकी असांजा सभु पाप कटिजी वञनि।
त पोइ पाप थोरी करिणो खपे, न त पोइ पाप रहिजी वेंदा। नंबर 1 इहे पुरुषार्थ आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, है न। नंबर 1 इहे पुरुषार्थ आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। ईअं सावधान कंदे रहण सां पंहिंजो बि अटेंशन रहंदो, ख़ुदि खे बि सावधान कंदा, ख़ुदि बि यादि में वियो तॾहिं ॿियनि खे विहारो। हाणे असां आत्मा वेंदा आहियूं पंहिंजे घर परम धाम, पोइ अची करे पंहिंजो राज्य कंदासीं। पंहिंजे खे शरीर सम्झणु इहा बि हिकु वॾी बीमारी आहे, है न। पंहिंजे खे शरीर सम्झणु इहा बि वॾी बीमारी आहे। इन करे ई सभु रसातल में हली विया आहिनि। उन्हनि खे पोइ सैल्वेज करिणो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिलते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजो टाइम रूहानी धंधे में सफ़ल करिणो आहे, हीरे जहिड़ो जीवन ठाहिणो आहे, पंहिंजे खे सावधान कंदा रहणो आहे, शरीर सम्झण जी कड़ी बीमारी सां बचण जो पुरुषार्थ करिणो आहे। ॿियो आहे कॾहिं बि माया जो दास न ठहो, अंदर में वेही जाप जपणो आहे कि असां आत्मा आहियूं, ख़ुशी रहे, असां बेगर खां प्रिंस ठहींदा आहियूं। वरदान अनुभवनि जे गुह्यता जी प्रयोगशाला में रही नई रिसर्च करण वारा अंतर्मुखी ठहो। जॾहिं स्वयं में पहिरों सर्व अनुभव प्रत्यक्ष थींदा तॾहिं प्रत्यक्षता थींदी। इन लाइ अंतर्मुखी ठही यादि जी यात्रा में व हर प्राप्ति जी गुह्यता में वञी करे रिसर्च करो, संकल्प धारण करो, पोइ उनजो परिणाम व सिद्धि ॾिसो कि जो संकल्प कयो उहो सिद्ध थियो या न। ईअं अनुभवनि जी गुह्यता जी प्रयोगशाला में रहो त महसूसु थिए कि इहे सभु कोई विशेष लग्न में मग्न हिन संसार सां उपराम आहिनि। कर्म कंदे हुए योग जी पावरफुल स्टेज में रहण जो अभ्यास वधायो। जीअं वाणी में अचण जो अभ्यास आहे, ईअं रूहानियत में रहण जो अभ्यास विझो। जीअं वाणी में अचण जो अभ्यास आहे, ईअं रूहानियत में रहण जो अभ्यास विझो। अब स्लोगन आहे, संतुष्टता जी सीट ते वेही करे परिस्थितियुनि जो खेल ॾिसण वारा संतुष्ट मणी ठहो। अव्यक्त इशारो, जीअं हठ योगी पंहिंजी श्वास खे जेतिरो समय चाहे ओतिरो समय रोके सघंदा आहिनि, तव्हां सहज योगी, स्वतः योगी, सदा योगी, कर्म योगी, श्रेष्ठ योगी, है न। सहज योगी, स्वतः योगी, सदा योगी, कर्म योगी, श्रेष्ठ योगी पंहिंजे संकल्प खे, श्वास खे प्राणेश्वर बाप जे ज्ञान जे आधार ते जो संकल्प, जहिड़ो संकल्प जेतिरो समय करणु चाहियो ओतिरो समय उन संकल्प में स्थित थी वञो, है न। हाणे शुद्ध संकल्प में रमण करो। हाणे हिक जी लग्न अर्थात हिकु ई बाप सां मिलण जी, हिकु ई अशरीरी ठहिण जे शुद्ध संकल्प में स्थित थी वञो, है न। अशरीरी निराकारी मां आत्मा, बसि ॿियो कोई संकल्प न अचिणो खपे। कुझु बि आवाज़ूं ईंदियूं रहनि, लेकिन असां हुन ई संकल्प में स्थित रहूं, है न। त इहे आवाज़ूं बि बंदि थी वेंदियूं, भले आवाज़ूं थींदी रहनि, लेकिन असां अशरीरी आत्मा। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो,